सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू पंहिंजे उम्मत खे चई ॿुधा जन तुंहिंजे मथां ईमान आंदो आहे जन कलमो पढ़ी मुसलमानीअ में दाख़िल थी विया मां रब जे अमन जे कोट में दाख़िल थी विया मां रब चवां थो त उन्हनि खे तू ॿुधा त जॾहिं अल्लाह जी रहमत ऐं फज़ल इन्हनि खे पहुचे त मां रब जे तरफ़ खां चवेनि फल यफरहू अवां भले ख़ुशू मल्हायो हुव खैरुम मिम्मा यजमऊन ऐं जेको कुझु अवां गॾु कयो आहे इन खां हिन दुनिया में या आख़िरत जे लाइ अवां गॾु करे अॻिते का शइ गॾु करे रखी आहे मां रब चवांव थो इन खां बहितर अथव त मुंहिंजे महबूब जे अचण ते ख़ुशि थियो त मां रब बि ख़ुशि थींदुसि त हिन मोहम्मद खे मां रब पाण ठाहियो परेशान कोन थो करे हे लाउड एतिरो ख़ुशि कोन थींदो पर जेतिरी ख़ुशी ठाहिण वारे खे थींदी त मोले साहब ख़ुशी थो तारीफ़ थो करे मुंहिंजी ठाहियल शइ जी मां जे करे कुर्सीअ जी तारीफ़ कयां त आराम ज़दा वेहण में सवली आहे परेशान कान थी करे त इहा हक़ीक़त कुर्सीअ जी तारीफ़ न आहे पर कुर्सी ठाहींदड़ जी तारीफ़ आहे त बिला तशबीह तमसील जे जंहिं मोहम्मद करीम जा तव्हां गीत था ॻायो अवां तारीफ़ था कयो मुंहिंजा त हक़ीक़त में इहा तारीफ़ मुंहिंजे रब जी आहे जे अहिड़ो सुहिणो मोहम्मद ख़लक़ियो अल्लाह ताला फरमाईंदो आहे इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़ ओ मुंहिंजा मोहम्मद पढ़ पंहिंजे रब जे नाले सां उहो तुंहिंजो रब जे तो जहिड़ो मोहम्मद ख़लक़ियो उन सोने जी तारीफ़ में अॼु जग जुड़ी विया अल्लाह फरमाए थो लौलाक लमा ख़लक़तुल अफ़लाक ओ मुंहिंजा हबीब जे तोखे पैदा न कया हा त ज़मीन कोन ठाहिया हा आसमान कोन ठाहिया हा ओ मुंहिंजा सोना गुज़रे अहिड़ो हबीब अचे क़ुरान चवे त वञी ख़ुशू मल्हायो रसूलुल्लाह चवे त जेको मुंहिंजे अचण ते ख़ुशि आहे त मां बि उन खां ख़ुशि आहियां हाणे अचो त परे कोन था हलूं महबूब जे ॾाॾे साईं वटि था हलूं ॾिसूं त उनखे ख़ुशी थी या न दुरूद खे भेरो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका सुतो पियो आहे ख्वाब ॾिठई ख्वाब वञी काहिना खे ॿुधाई उन ॿुधायुसि त तुंहिंजे ख़ानदान मां जवान ईंदो जेको जहान खे रंग लॻाए छॾींदो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो जंहिं राति मुंहिंजे हबीब जी विलादत बासआदत पे थी हज़रत अम्मा आमिना फरमाए थी त मां पंहिंजे गले में वेठी हुयसि सिज लहण खां अॻु में पाड़े वारनि वटि वई आहियां उन्हनि जे घरनि में वयसि उन्हनि औरतुनि खे चवंदी अॼु राति तव्हां मुंहिंजा महिमान थिजो मां सम्झां थी त मुंहिंजो हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम अॼु राति हिन दुनिया जे तख़्ते ते पंहिंजा नूरानी कदम लॻाईंदो उन्हनि माइन सार में चयो असां कोन ईंदियूंसीं अकेली
भले वेठी जसा जो आसरो न कजा अम्मा सन फरमाए थी मुखे दुख ॾाढो थी पियो आहे अकेली आया मुंहिंजो सहुरो अथव काबतुल्लाह जे हुन अंदर वञी उते ख़िदमत कंदो आहे अकेली औरत आया दरवाज़ो बेकड़े वेही रहियसि ओचितो ॾिहारियां दरवाज़ो जो खुलियो ॾिसां त मुंहिंजे हबीब जी पुफी साइण अची वई सुभान अल्लाह उनखे बि विहारियो टे औरतूं आयूं उनखे बि विहारियो आख़िरकार सॼी काइनात रोशन थी वई सुभान अल्लाह सुभान अल्लाह अम्मा सान फरमाए रात हाणे ख़त्म पई थिए पाक फुटी रही आहे ओचितो निहारियां त पूरी काइनात रोशन आहे आसमान जा सितारा मुंहिंजे घर जे मथां झुकिया बीठा हुआ सॼो मुल्क ख़ुशबूदार लॻो पियो आहे मां जो नज़र कई ॾिठमि त हिकिड़ो टे झंडा आहिनि जिब्रील झंडे खणी अचण वारो हिकिड़ो झंडो काबतुल्लाह जे छत जे मथां लॻाई हिकिड़ो झंडो सिज उगण वारे जाइ ते लॻाई हिकिड़ो झंडो सिज लहण वारे जाइ ते लॻाई इहा झंडो छा आहे इहो झंडो असल में मुंहिंजा हुकूमत जी निशानी हूंदी आहे यानी अल्लाह ताला फरमाए जिब्रील झंडो काबतुल्लाह ते हणी ऐलान कर त अॼु खां पोइ हुकूमत मोहम्मद करीम जी हलंदी मशरिक मगरिब शिमाल जुनूब मुंहिंजे हबीब जो दीन ऐं हुकूमत हलंदे सॼो जहान मुंहिंजे नबीअ जी तारीफ़ कंदो ऐं उन जी हुकूमत में क़यामत ताईं हलंदे छो त अल्लाह से फरमायो तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा अब कुरान क़यामत ताईं आहे न कहते नाज़िल थियो अल्लाह ताला फरमाए तो फला रब्बिका ला युमिनूना हत्ता युहक्किमूका ओ मुझा महबूब ये ऐसी तई मोमिन कौम तई जिस तई तोखे हर टाइम हर हाल में हाकिम करे तस्लीम न कर सुभान अल्लाह हाकिम को हुदवा जी हुकूमत हुंदी है जी हुकूमत हुंदी है हुकुम बिने जो हलंदो कुरान क़यामत ताईं नाज़िल महबूब दे त महबूब जी रिसालत नबूवत बि क़यामत ताईं सुभान अल्लाह नबी करीम जी हुकूमत बि क़यामत ताईं जो सुभान अल्लाह अन्या रब जे हबीब जी पई थे हुकूमत हले हले अन्या रब जे की पई थे हुकूमत हले हले आहे हाकिम हुजूर हड़ाई जो त मुनाफिक जले जले आहे हाकिम हुजूर हड़ाई जो त मुनाफिक जले जले ओ पोइ लॻो सारो पाकिस्तान सिंध पंजाब बलोचिस्तान मुंहिंजे साईं जे न्याज़ नगर ते पियो थो पले सुभान अल्लाह मुंहिंजे साईं जे न्याज़ नगर ते पियो थो पले पले अञा रब जे हबीब जी पई थे हुकूमत हले हले सभई चओ अञा रब जे हबीब जी हुकूमत हले हले मुंहिंजे हबीब जी अमर ते चवे उन खां बाद में काइनात सॼी रोशन थी वई ऐं जाने निहार तारे खुशबू खुशबू सुभान अल्लाह मुंहिंजे हबीब खे सजड़ा थिया रसूलुल्लाह मुंहिंजे झोलीअ में अची वियो जेकी खरज मिन्नी नूर अदात लहू कुसूर शाम वल बसरा जेकी हबीब मुंहिंजे झोलीअ में आयो मां सुते पए 1500 मैलन जे मुफासिले ते शाम मुल्क जो माड़ियो मुस्तफा जे नूर जे सदके ॾिसी रही हुयसि जीअं जो हबीब जो ॼाओ ख़बर पई सरकार हाणे फरमाए थी मां बीबी सफिया खे जो सफिया हलिया सोने खे हथनि में खण
नारो बे कट जाए सुभान अल्लाह वे जारेस कजलो पाराएस तेलो लगाए फड़ी देस कपड़ा जेके सिबी रखा थी मां सुए में पाराएस सुभान अल्लाह हजरत बीबी सफिया आई या महबूब करीम के खड़ी हथड़न में खड़ी हजरत आमना के रेकारे थे आमना हेरे बिहार मां के सिगारिया रब पाण सिगार कराए मोकलियो तसे लबन के लाली लगी भैया अखिन में कुदरती कजल लगो प्योवा नारो कुदरती तरह सा कटला तो हर महबूब जो थला अल्लाह जन्नती लिबास पाराए मोहम्मद के ढके मोकलियो सुभान अल्लाह आमना हेरे तने हार मा सिगारा करके हाजी गुलाम नबी तो जे अज सजण सी गार जण जे सोना का जरूरत काना अज सजण सी गार जण जी का जरूरत काना खुद खुदा ये सब सिंगार दातर निकाल लुटे पीगो प्यो बानी अपना जो लुटे पीगो तो बानी अपना आयो मोहम्मद घर आमिना लुटे पीगो प्यो बानी अपना सब जो ना आयो मोहम्मद घर आमिना लुटे पीगो प्यो बानी बिना आयो मोहम्मद उन रात कुदरत जो अजब राज हो मोहम्मद जो हर शय में आवाज हो जवल अदा रब चोरा से भेज बिना लुटे लुटे पीगो तो बानी बिना ओ लुटे पीगो तो बानी बिना आयो मोहम्मद सब जो आयो मोहम्मद घर आमिना लुटे पीगो प्यो बानी बिना केॾो खुश था तुम चौथा खुश थियो चौथा त इहो मोहम्मद असांजो यहूदी खुश कोन थींदा नसारा खुश कोन थींदा बद मज़हब खुश कोन थींदा पर आशिक़ रसूल रसूल जी तारीफ़ ॿुधंदा त बिठल ठारींदा जे ॿुधाईंदा सभई जो आयो मोहम्मद घर आमिना पीगो प्यो बानी बिना आयो मोहम्मद घर आमिना लुटे पीगो प्यो बानी बिना ओ शुक्र कर महसर शफादार मिले
आओ यार मामना फरमाए थी तो महबूब जी जो मुझे झोली में आयो आ हेरो सफिया वरतो आ ओदो बिना दाबी औरत बैठी आ जो नालो सुवे भी आए वो सुवे भी आ अबू लहब जेको कटो काफरा उनजी मुजादा बानिया वो भजदी वई तब जो मालिका मुझो आका है अबू लहब मां उनजी खरीद जलबानी आया उनके खुशखबरी बुधाया त तो जो प्यारो भा 25 सालन जो नौजवानी में हजरत अब्दुल्ला जहान छडे वियो हो अजो अब्दुल्ला जो अल्लाह घर आबाद कयो आ मोहम्मद सज चंद्र खां वधीक सुहिणो जाओ पानी भजदी वई अबू लहब ओ अबू लहब छा थियो मुबारक हो जई जी खैर मुबारक छा गाला कि तो जो भाव 25 सालन में हजरत अब्दुल्ला गुजारे वियो उनके घर में 5 महीना हा अजो नीगर अरो जाओ थसे जो मुझो मुस्तफा पाको पधरो लखन में जिए गुल गुलाबी या सोहणो गुलन में जिए गुल गुलाबी या सोहणो गुलन में मुझो मुस्तफा पाको पधरो लखन में मुझो मुस्तफा पाको पधरो लखन में जिए गुल गुलाबी या सोहणो गुलन में अबू लहब मुजादा खीसे में हथ हयो काश मौजूद इत्फाक सा का रहे आंगुर जे इशारे सा जिस वञ तू आजाद अड़ी त मुखे तो खुशी दिनिया पांजे भाटे जी खुशखबरी अल मां तो के पैसे सा खरीद करे पांजे गुलामी में रखियो हो पर तो हबीब करीम जी खुशखबरी दिनिया मुझे भाव जे घर अल्लाह फरजंद अर्जमंद दिनो आ इने खुशी में तो के आजाद तो कया है वनी पांजे भावरन पांजे मिटन माइटन सा वनी गुजार पर एतरो वक्त ते तरस जाए तो जेतरो देसे दाई जो इंतजाम थे तेसे मुझे मिटरे मोहम्मद के खीर प्यार जाए हबीब के कुछ दिहाड़ा उन खीर पियारियो आ सो भी आया सवे भी आ मुझा दोस्तों अजीजो उन का बाद में जने सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान नबूवत फरमायो अबू लहब इनकार कयो हो हबीब ने हाथ खणी हबीब के नाज आइबा लफ्ज इस्तेमाल करे चवण लगो अल्लाह ताला फरमायो महबूबा तू खामोश थी वे मां रब पान जवाब तो जा तब्बत यदा अबी लहब व तब सुभान अल्लाह मा अगना अनहु मालहु व मा कसब अबू लहब जा भाई हथ तबा कोडे हथ खयो थई ना भाई हथ तबा दस नैन जो माल नैन के मिलकत कमी दी केर बचाए न सकत स अकेलो को न पर घरवारी समेत तबाह होते हुई दोई मरी वियो उन जे आले खाना मा मुजादा के ख्वाब अब ॾिठो अल्लाह मां ज़रकानी तो चवे उनके जी अबू लहब ने खबर कहिड़ो तुंहिंजो हाल आहे क़ब्र में जे तो यार न पुछ भाई बाहिया सड़ी वियो आहियां सफ़ा कोयलो लॻो पियो हूंदो आहियां पर हिकिड़ी ॻाल्हि आहे कहिड़ी हर सूमर जी राति ऐं सूमर जे ॾींहुं मूं तो अज़ाब हल्को कयो वेंदो सुभान अल्लाह कि छो अज़ाब हल्को थींदो ते जी यार मां के सुवे पिया नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम के न मञे करे मां कुफर कयो मां सज़ा त भोगिया तो पर उन टाइम ते जॾहिं मोहम्मद करीम जाओ हो सवे पिया मूंखे मुबारक ॾिनी मां भाटियो समझी नबी समझी न पर भाटियो समझी मां उनके इशारे सां जेको भाटे जी ख़ुशी ख़बरी ॾिनी थी वञ तू आज़ाद आ अल्लाह ताला फरमायो आहे कटो काफर पर मुस्तफा जी खुशी कई सुभान अल्लाह भाटियो समझी कई त सही न उन मां हिस्सो तो खे बि ॾियां थो
हर सूमर जी रात सूमर जे दी मुदो अजाब के हल्को कयो बीदो ये अशहद आवर जैसा चयो मिल वञ तू आजादा उन मों हिकिड़ो पाणी निकिरंदो आहे जेको खीर खां वधीक अछो हूंदो आहे बर्फ खां वधीक थधो हूंदो आहे मुश्कंबर खां वधीक खुशबूदार माखीअ खां वधीक मिठो मां चूसींदो आहियां त मूंखां हफ़्ते जो अजाब वरी विसरी वेंदो आहे वरी अनार जी रात थींदी आहे वरी पादर नवां सवा वरी फाको पियो पवंदो अनारो अरबा खमीस जुमू छंछर आचर वरी सूमर रात वरी हल्काई थी वञे सुभान अल्लाह या मूसा सरकार जे करे मेहरबानी थींदी आहे आलिम लिखनि था पिया त हो काफ़िर हो ऐं मां नबी सम्झी ख़ुशी कोन कई हई भाटियो सम्झी ख़ुशी कई त उनखे फ़ाइदो पियो आहे जेके उम्मत रसूल पंहिंजो नबी सम्झी ख़ुशी कनि था उन्हनि खे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान ॿाहिरो फ़ाइदो ई फ़ाइदो अज़ाब थींदो ई कोन को सुभान अल्लाह जेके मुस्लमान ख़ुशी कनि था उन ते काफ़िर खे फ़ाइदो पए थो मुस्लमान खे कोन पवंदो ॻाल्हायो हाणे अचो त वरी तव्हांखे सरकार जो मीलाद ॿुधायो त महबूब जी ज़ात पंहिंजे मीलाद में पाण ईंदो अचो त मां तव्हांखे दिल्ली जो बादशाह आहे उन मीलाद मल्हायो इहो उहो वक़्तु आहे जॾहिं हज़रत निज़ामुद्दीन औलिया रहमतुल्लाह अलैह अल्लाह जो कामिल वली जो सुभान अल्लाह जे कामिल वली जो ज़मानो ज़ाहिरी आहे उन जे ज़ेरे सदारत में बादशाह मीलाद मुक़रर कयो तव्हां ॿुधायो असां ग़रीब मिस्किननि मीलाद कयो आहे त मुंहिंजा 20-50-100 ॼणा गॾु थिया आहियूं ऐं हाफ़िज़ मिसबाहुद्दीन जो डॉक्टर काशिफ अली साहब बलू साहब जन मुंहिंजा जे भाउरनि पाण में मिली करे मुस्तफ़ा जे मीलाद जो प्रोग्राम कयो ईअं न हाणे जहिड़ो हुनजो हाल हो सभिनी खे दावत ॾेई वठी आहे पर जेकॾहिं बादशाह वक़्त जो मीलाद मल्हाए त हुनजी ताक़त आहे असांजो वज़ीर आज़म साहब मीलाद मल्हाए उनखे अलाह से तौफ़ीक़ ई कान ॾिनी कम खोड़ है समझदा ना नहीं और बेचारे के क्या कम खोड़ है पर ही बे अल्लाह ताला जंहिंखे मेहरबानी करे घुरे सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो बादशाह मीलाद कयो तो न जे मुंहिंजा वॾनि वॾा नवाब माण्हू अदीबनि खे दावत अचे स्टेज सिंगारियो मुंहिंजा दोस्तो हज़ारे माण्हू अचे गॾु थिया उन जे इलाइक़े में गरीबाबाद में हिकिड़ी औरत वीचारी कुराड़ी रहंदे 80 साल जी हिकिड़ी न्याणी हुयसि उन न्याणीअ चयो अम्मा अॼु ॿुधो आहे त बादशाह मीलाद मल्हायो आहे हल त असां बि रसूलुल्लाह जे मीलाद में शरीक थियूं रात जो अमड़ ऐं न्याणी ॿई निकिती लठड़ी हथ में आ ॿाहिरां चौकीदार पुलिस वारा बीठा काॾे थी वञे जी रसूलुल्लाह जे मीलाद में आई जी इजाज़त न आहे तू पिनण आई तू पिनंदी हिते वॾा वॾा माण्हू बीठा असांखे असांजी नौकरी विञाईंदी उहा चवे थी मां पिनण कोन आई आहियां मां त रसूलुल्लाह जे मीलाद में शिरकत करण आई आहियां पर जे तू हरो भरो चवे थो त पिनंदी त मां बादशाह खाना वज़ीरनि खोना वॾेरनि खां कोन पिनंदसि जेकॾहिं ख़ैरात घुरंदसि त उन ॿिन्ही जहान जे सरदार ते हथ फैलाईंदसि या तो हथ कॾहिं खालियो मोटियो ई न पिनण ही त पिन लॻनि मोहम्मद ते दर ते पिनण ही त पिन लॻनि मोहम्मद ते दर ते खुदा दे खज़ाने लुटाईंदे मोहम्मद जी मां कोन पिनंदसि उन्हनि धिका ॾेई वापसि कयसि न तू असांजी नौकरी विझाईंदी भॼ पोइ वापसि मोटी वञ जंहिं महिल मोटी आहे त वरी न्याणी थी चएसि अम्मा छा ॿिन्ही जहाननि जो सरदार रुगो वॾेरनि जे दावत ते ईंदो आहे ऐं असां मिस्कीननि जी दावत ते न ईंदो चई न मुंहिंजी अम्मा मुंहिंजो महबूब त सॼे जहान जे लाइ रहमत लिल आलमीन आहे हू ग़रीबनि सां बि प्यार कंदो आहे जी
वो हलिया त घर असां गज मिलाद कयो मुंहिंजा दामन खे का अल्लाह जे नाले जी बमानियूं ऐं वठो दाल जो मिलियो हो उन न्याणीअ चयो न्याणीअ खे मां चयो त मां तूं घर खे साफ़ कर मां ॿाहिरों ॿार वठी थी अचां नंढड़ा नंढड़ा ॿार पे खेॾिया उनखे सदके अबा चो मां रसूल अल्लाह जो मिलाद कयो मां सरकार जो मिलाद कयो ॿारनि खे मानली बाली खाराई दुआ घुरे या अल्लाह ॿियो त कुझु कोन्हे जेको मिलियो आहे मुस्तफा जो मिलाद मल्हाए पाण सलात दरवाज़ो वेके बंदि करे सलात पढ़ण मां घर वेही रहियो घर खे सिंगारे वेही रहियो इंतज़ार पियो कर त मुंहिंजो मोहम्मद अचे आयो हिते आयो केड़ी मुखा गलती थी या मुझे मिलाद के छड़े जे हिते हेठ वेही रहिया आयो रो था पिया मुखो गलती थी या त माफी मिलण खपे हजरत ख्वाजा निजामुद्दीन फरमांदा बादशाह तोखा का बि गलती कान थी आ तो बि रसूलुल्लाह जो मिलाद कयो आ हिन कुराड़ी औरत बि रात रसूलुल्लाह जो मिलाद कयो आ तोखे पंहिंजे बादशाही ते नाज़ आ पर मुझे मोहम्मद करीम तुझे मुजादा मिलाद में कौन आयो थी इन पानी जी दावत कबूल करे मुस्तफा इन कुराड़ी जे घर में तशरीफ रखियो वेठो ओ जाते आमिना जो लाल अचे तमाम जे करे दरवाजे ते वेही रहियो आ चीछा गाला चिकल रात हिन औरत कुराड़ी कमानियो ऐं दाल जो वटो विरहाए रसूलुल्लाह जो मिलाद कयो मुस्तफा के सदके त महबूब मुझे घर में मेहमान थियो जेथी माथी ऐवान मेड़िया अजो ईंदा